खालिद बिन वलीद समझी वियो त मसलो चाहे हजरत सैयदना खालिद बिन वलीद खत लिखियो हजरत अबू बकर दे त किबला असा वट मुसलमान अल्लाह अकबर जो नारो था हणन वो मुसलमान कज़ाब वारा अल्लाह अकबर जो नारो था हणन खबर नथी पे त केर हक ते आ केर ना हक ते आ हजरत उमर अबू बकर न्यापो मोकलियो तवा अज अल्लाह अकबर जो नारो न हण दो अज मुसलमानन जो शियार या मोहम्मदा या रसूल अल्लाह नारे रिसाला नारे रिसाला नारे रिसाला नारे रिसाला नचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हजरत खालिद बिन वलीद घोड़े जी पुठी ते चढ़ी बीठो ए जे या रसूल अल्लाह चवण शिरक निभागा तुझे शिरक जी फतवा दिस त केड़े पासे थी वने पई तुझे शिरक जी फतवा जेको मुसलमान अबोज मुसलमानन के गुमराह करण जे ला या रसूल अल्लाह चवण ते शिरक जी फतवा दो हणी दिस त या फतवा जो पहुंच तुजी केस्तानी थी वने जे तू या फतवा हण दे त इन सा सहाबी तुजी फतवा जी ज़द का कोन बचंदा जो खालिद बिन वलीद चयो अज को भी मानू अल्लाह अकबर न चवंदो मुसलमान जे मुकाबले में हर ज़बान ते या मोहम्मद आ जात नारा हुआ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। देर न गुजरिया साहबी चवंदा खालिद बिन वलीद उथी भी तकरीर जो कया असा जण नौ ईमान असा जो जागी पियो या रसूल अल्लाह जा नारा हणदे मुसलमान जो सिर कलम कयो सी अल्लाह ताला घड़ी खन में मुसलमानन जे लश्कर के फतह दई छड़ी है सुभान अल्लाह। नारे रिसाला नारे रिसाला समझो दा कि न कोंदा समझो छा इरादो है नबी असा दिल लाए भी कि न कोन लाए भी केड़ो केड़ो लाइंदो हथ ते लाए मथे करे ओ मदीने जे मीर सालऊ लाइंदे मदीने जे मीर सालऊ लाइंदे लाइंदे त पल्ले गंज पाइंदे हा लाइंदे त पल्ले गंज पाइंदे मदीने जे मीर सालऊ लाइंदे लाइंदे त पल्ले गंज पाइंदे सुभान अल्लाह। हाने अजे धक्का आयो मुझे ख्याल में सुभान अल्लाह दुरूद शरीफ पढ़ो तो कुछ रहमत वसे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब पो नबी सा दिल लाइण वारो बणजी वन मुझे महबूब सा हुब रखण वारो बणजी वन जन्नत जहन्नम धड़काई दिलासा अलग रख अवल इयो याद कर त रोजे पाक में पंजे नबी के कीअं राजी करे ॾेखारियां इहो दिल में इरादो रख त नबी के कीअं राजी कबो आ पंजे नबी के कीअं परचाइबो आ मुझे महबूब मुस्तफा जी हदीस आ हर सूमर जे दिहाड़े ऐं हर खमीस जे दिहाड़े तवां जा अमाल मुझी खिदमत में पेश कया वेंदा आहिनि अज सूमर जी भलारी रात आहे मुझे महबूब फरमायो तवां जा अमल रोजे पाक में मूं ताईं पहुचंदा आहिनि पो जॾहिं तवां जा साले अमल ॾिसंदो आहियां मां खुश थी वेंदो आहियां एवरीवन फरमायो जॾहिं गुनाह जा अमल ॾिसंदो आहियां त मूंखे ॾाढो ॾुख रसंदो आहे इस्माइलानी वारो नबी के राज़ी कंदो या नाराज़ कंदो केड़ा केड़ा राज़ी कंदा हथ मथे करो मिठा पो जे नबी के राज़ी करणो आहे त जे वाइदो कर त 5 वक्त नमाज पढ़ंदासीं नबी जी रज़ा इए नसीब न थींदी महबूब जी रज़ा इए न मिलंदी नबी जो दर इए न मिलंदो नबी जी रज़ा तने मिलंदी जडे महबूब जे दिनल राह ते अमल करे ॾेखारींदे अज तू जिंदगी गुनाहन में गुजारी ज़बान सा कूड़ ॻाल्हाईंदो वती पराई गिला कंदो वती गीबत कंदो वती गलियुन मां गुजरी त बियन के गारियूं दींदो वती बियन के घट वध गालाईंदो वती दिलियूं रंजाईंदो वती ताना ऐं मेहणा दींदो वती वैलुल कुल हुमज़तिल लुमज़ा कुरान तो फरमाए जेके ताना ॾियण वारा आहिनि गीबत करण वारा आहिनि उन्हनि जे लाइ हलाकत आहे तू ताना ॾींदो वती हिक ॿिए खे घट वध गालाईंदो वती वॾनि जी इज़त न करी
नंढन ते शफकत न करी बेहयाई जे पोयां बाजार गरम कयो वेठो जी शराब पींदो वती सिगरेट नोशी कंदो वती नशो वापराईंदो वती मिठा यो इंसाफ ना है नबी इए राजी न थींदो महबूब के राजी करण चाही तो सब गुनाह जा कम छड़े वो कम कर जमे रोजे पाक में महबूब मुस्तफा जी दिल साडा राजी थी वने ओ मिठा गुनाह कंदे कंदे केडी हयाती गुजारी खताऊं कंदे कंदे केडी जिंदगी गुजारी दाढ़ी में अच्छा वार अची विया वरीब गुनाह कंदो वती वरीब खताऊं कंदो वती वरीब अल्लाह के राजी न करियो इंसाफ नाहे मिठा जे हयाती मिली अथई त हर हर लम्हो कीमती अथई करोड़ रुपया लींदे जेको लम्हो गुजरी वियो जेको मिंट गुजरी वियो सो वरी वापस न मिलंदो जेका हयाती गुजरी वई सा वापस न मिलंदी मिठा वो जेके गरियूं बच्चूं आहिन जेका गुजरी वई सा गुजरी वई बाकी जेका जिंदगी बची आ उहा त पंहिंजे मालिक रब खे राज़ी कंदे गुजारियो त वाह वाह थी वञे जेका जिंदगी गुजरी वई सा गुजरी वई हाणे कुरान तो फरमाए मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात वो मानू वो बानो जो तोबा ताइब थी ईमान आने ऐं सालिह अमल करे चंगा अमल करे नेक बनजी वने कुरान तो फरमाए मां अल्लाह उन जे गुनाहन के नेकियुन में तब्दील करे छडींदुसे अग खताऊं कई अग गुनाह जा कम कई अग बदकिरदारी वाला कम कई हाने मोट कई थी अल्लाह दे हाने वरी आयो अल्लाह दे कुरान तो फरमाए तुझो वरणी काफी आ तुझो मु रब जे दर ते अचणी काफी आ अचण कम तुझो आ तुझा गुनाह बख्शण मु अल्लाह जो कम आहे मिठा वडेरन जा दर खड़काया थे मुझा मुर्शिद करीम किबला दिल भर साईं फरमाइंदा हिन वडेरन जा दर खड़काए अमीरन जा दर खड़काए रिश्तेदारन दे हली वे दुख मिले त पंजन के सद के आओ जे अल्लाह के सदी हा हाओ जे रब के सदी हा हाओ जे पंजी दिल पंजे मालिक सा लाई हा अल्लाह सा लाई हा त अल्लाह पेरी घड़ी में तुझा समूरा दुख दर्द काफूर करे छड़े हा ओ मिठा हेतरी जिंदगी गुजारी हेतरी हयाती गुजारी बुधा गुनाहन में केतरो फायदो मिलियो थे को फायदो मिलियो थे तो मुखे बुधा मां भी तोड़े हली अचा भला जे फायदो न मिलियो थे आत्मा फकीर हे ना चीज तोखे बुधाए तो दुनिया आखिरत जो फायदो आए तो अल्लाह अल्लाह जे रसूल के राजी करण में रखा अल्लाह है छड़ियो गुनाहन जा कम छड़ियो खताउन जा कम कम उहो कयो जंहिंमें रब राजी थे मदीने जो ताजदार राजी थे छा इरादो आ गुनाहन का मुंह मोड़ींदो नौजवान नजर था अचन पिया हबीबन करीमन फरमायो अना हबीबुल्लाह वशाबुत ताइब हबीबुल्लाह मां अल्लाह जो महबूब नबी आया वो नौजवान जेको जवानी में तौबा ताइब थे नौजवान आहे हड मजबूत आहे जिस्म गुनाहन करण दी ताकत भी रखे तो पर ताइब थी अल्लाह जो खौफ तो रखे मुझो नबी तो फरमाए एड़े नौजवान के अल्लाह पांजो महबूब बनो बनाए छडींदो आहे समझो दा कि कोन दा समझो दाढ़ी अच्छी थी वने जिस्म हद कमजोर थी वने वरीब गुनाह करे वरीब खताऊं करे इने के त अल्लाह जे अजाब जो शौक थियो आहे यो कुराड़ो जेको इन वक्त उम्र में दाढ़ी में अच्छो वार अचे हिकड़ो अच्छो वार त जण मौत जो पैगाम अची वियो हाने कब्र ॾे हलणो आहे हिकड़ो अच्छो वार अची वञे हजरत सैयदना उमर बिन अब्दुल अजीज मानू मुकरर कयो रोजानो मुके मौत याद ॾियारींदो कर पो हिकड़े दिहाड़े पाण आईने में दिसन पिया त दाढ़ी में अच्छो वार नजर आयन पाण उन मानू वो मानू इंदो हो सुबह जो सवेर अचे साईं मरण वारो आई मौत अचणो अथे पघार ते मानू रखियो सैयदना उमर बिन अब्दुल अजीज पो जडे दाढ़ी में अच्छो वार ॾिठई पाण फरमाइंदा वाह हाने तू तुंजी ड्यूटी खत्म थी वई जेको तू कम कंदो हे मुंजी दाढ़ी जो अच्छो वार मुखे बुधाईंदो
दाढ़ी में अच्छा वार अची विया माना मौत जो कासिद अची वियो आहे मरणो आहे हाणे वो कुराड़ो मानू जो गुनाह करे उनके तो अल्लाह जे अजाब जो शौक थियो आहे पर नौजवान जिस्म मजबूत आहे दिल चाहे थी गुनाह कया पर गुनाह दे हथ नथो वधाए जो चवे तू मता रब न नाराज थी वने मता रोजे पाक में नबी के न दिल में तकलीफ पहुंचे बस यो सोचे गुनाह ता हथ परे कयई अल्लाह जो हबीब तो फरमाए इन नौजवान जी दिल में अल्लाह ईमान जी लज्जत ऐं हलावत दाखिल फरमाइंदो आहे छजो गुनाहन जा कम छजो खताउन वारा कम छजो रब के रंजाण वारा कम मिठा हेडी जिंदगी गुजारी दुनिया जे पोया को फायदो न मिलियो थई हाओ जे इब्तिदा खाई मुझे रब जे दर ते अची हा मदीने वारे साईं के राजी करी हा त अज दुखन में न पवी हा दर्दन में न पवी हा कुरान तो फरमाए वला तहिनु वला तहजनु व अंतुमुल आलौन इन कुंतुम मुमिनीन गम न कयो मायूस न थींदा कयो दुख पहुंचे तकलीफ पहुंचे जो हाय अल्लाह रड़ियों वाका घोड़ा थी वने न अल्लाह जो कुरान तो फरमाए गमगीन न थियो मायूस न थियो तव्हां के अल्लाह कामयाब कंदो इन कुंतुम मुमिनीन शर्त आहे जे के सच्चा मोमिन बणजी वञो सच्चा कामिल मोमिन बणजी वञो ईमान जी दर ईमान वारो दर वठो छड़ियो गुनाहन वारा कम खताउन वारा कम छड़े रब के राजी कयूं त अल्लाह राजी थे छा इरादो आहे इंदो विख वधाइंदो कि न कोन वधाइंदो जे रब के राजी करण चाहियो था आज वायदो कयो त अज खां पो वरी कदे गुनाह जो कम कोन कंदासीं जे शे जो नालो गुनाह हुआ उन का मुंह मोड़ियो उन का हाने खबर किए पवे ते गुनाह हुआ हे नेकी आ खबर किए पवे मुझे नबी फरमायो के आलिम का के मौलवी का पूछण जी जरूरत ना है अल्लाह एकड़ो मुफ्ती तवा जे अंदर में विहारियो आ तवा जे अंदर में मौलवी बैठो मदीने वाले साईं फरमाए बुखारी शरीफ जी हदीस आ जे दिल में तुझे कम में तो के खुटको पैदा थे कया न कया वो कम छड़े दे वो कम छड़े दे यो गलत कम गुनाह जो मानू कम कंदो न जरूर हेठ ज़मीर मलामत कंदो ज़मीर मलामत कंदो किडे दो वनी केड़े रस्ते दो वनी पियो छो जे गुनाह जो कम दो ज़मीर मलामत कंदो आ जेनो ज़मीर मरी वने हुआ बी गाल आहे अंदरा ज़मीर मलामत कंदो आ हाने गुनाह जा कम न कर हा या दिल तने जिंदा थींदी जड़े इन दिल में अल्लाह जे नाले के जगह दींदे समझो था अज दिलियों परेशान थी वियूं गमन में पेजी वियूं तकलीफुन में पेजी वियूं कुरान तो फरमाए अला बि ज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब खबरदार दिलिन जो इत्मीनान ऐं सुकून आहे त अल्लाह जी याद में रखायल आहे फज़कुरूनी अज़कुरुकुम बाना तू मुखे याद कर इस्माइलानी वारो अल्लाह तो फरमाए बाना तू मुखे याद कर त मां अल्लाह वरी तोखे याद कया तू पांजी जिंदगी में याद कर तुझी जिंदगी खत्म थी वेंदी अल्लाह जी बाकी जिंदगी आहे बाकी जिंदगी रब जी में तुझो नालो अल्लाह मुनव्वर करे छडींदो तब ताइब थींदो थींदो ताइब कि कोन थींदो उन जे ला तौबह ताइब थियण जे ला मथा 15 शाबान जी रात अचे पई इज्जत वारी रात गुनाहन खां निजात ऐं छोटकारे वारी रात मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आ अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा दी फरमाए हिकड़ी रात महबूब मुझे वारे में होया मुझे हुजरे में होया रात जो आधी रात जो वक्त थियो मुंह डिठो तो महबूब मुझे हुजरे में न होया मां डिठो गोला करण जे ला व्यस्त मुझा सोना हबीब किडे विया हन मुझा वर मुझा घोट मुस्तफा करीम किडे विया हन घर का बाहर निकरी तलाश कयम डिठम तो जन्नतुल बकी में मुझे महबूब जो मथो मुबारक उघाड़ो आ ऐं अखियुनि मां लुड़क वहन पिया ऐं रोई अल्लाह का दुआ पिया घुरन मुझा मौला मुझी उम्मत जी बख्शिश फरमा मुझी उम्मत के माफ फरमा हबीबन करीमन के रोंदे ॾिठी अम्मा साईं फरमाए मां वापस हुजरे में आयसि त महबूब करीम मुझे पोयां अचे पहुता पाण फरमाइनि त आयशा ख़बर अथई अॼु कहिड़ी रात आ मूं अर्ज़ कयो या रसूलल्लाह ख़बर न आहे हबीबन फरमायो अॼु 15 शाबान जी रात आ हिन रात अल्लाह ताला गुनाहनि जी माफ़ी अता फरमाईंदो आहे हिन रात में अल्लाह ताला बाने जे साल जी तकदीर जो फैसलो कंदो आ केर मरंदो केर जियंदो कंहिंखे केतिरी रोज़ी मिलंदी कंहिंखे इज्जत मिलंदी कंहिंखे ज़िल्लत मिलंदी केर साईं मुंहिंजा हज ते वेंदो केर हिन साल मदीने पाक जी हाज़िरी नसीब थींदसि न चई सुभान अल्लाह हिन रात में फैसला थींदा 15 शाबान जी रात पोइ इहा रात मल्हाइजे कि न मल्हाइजे
हा न 15 शबान जी रात मथा अचे पई इन जे लाइ तव्हांखे ख़ासि दावत ॾियां थो मुंहिंजे मुर्शिदन करीमन जो आस्थानो दरबार आलिया दिलबराबाद शरीफ मोरे में अज़ीम शान महफ़िल थींदी आहे सिंध में एॾी वॾी महफ़िल किथे बि कोन थींदी हूंदी जेतिरी इहा एॾी वॾी लखे माण्हुनि जा मजमूआ 11 एकड़ ज़मीन आहे 11 एकड़नि में माण्हू बीठा हूंदा आहिनि एॾी वॾो इज्तिमा ऐं इहे मर्द औरतूं नंढा वॾा सगीर कबीर गॾिजी जो दुआ घुरंदा त अल्लाह इहा दुआ रद्द कोन कंदो हो मालिक मेहरबान हो इनायतुनि वारो अल्लाह हो शफ़क़तुनि वारो अल्लाह एॾनि माण्हुनि खे करे एतिरा माण्हू गॾिजी कंहिं वॾेरे जे दर ते वञनि त वॾेरो न मोटाए जे अल्लाह ते रहम अरहमुर राहिमीन मालिकुल मुल्क गॾिजी जो सभई दुआ घुरंदासीं इंशा अल्लाह अल्लाह इन रात जे सदके भलारन बानन जे सदके सभई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो या दावत हुजे तव्हां सभिनीनि खे मिठा रातियूं गुज़ारियूं अथव मरणनि में परणनि में दोस्तनि सां अहबाबनि सां साईं मुंहिंजा हूअं न त मोबाइल ते सॼी राति गुज़री थी वञे अॼुकल्ह नौजवाननि जी सॼी राति गुज़ारे था छॾियो इहा हिकिड़ी राति असां फ़क़ीरनि सां बि गुज़ारे ॾिसो इहा हिकिड़ी राति फ़क़ीरनि सां बि गुज़ारे ॾिसो इंशा अल्लाह इहा फ़क़ीरनि सां हिकिड़ी गुज़ारियल राति तुंहिंजी ज़िंदगी गुज़रियल जे समूरनि गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदी कबूल आहे मुंहिंजी दावत तव्हां सभिनीनि खे अल्लाह ताला शाल अमल हाणे मां थकिजी पियो आहियां माना हेतिरियूं आयतूं पढ़ियमि जेतिरी यादि थिए माण्हुनि खे बेटा पोइ अल्लाह